ज़हर ज़िंदगी जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो उहो ई थियो। हाणे ओठे गुलाम वारनि जे विच में पीड़ बि वेचारी मासूम छोकिरी। हिक तरफ़ ओठे वारनि जो ज़िद ऐं ॿिए तरफ़ गुलाम जी लालच। बेचारी न्याणीअ जो अलाए छा थींदो। जेकर तव्हां पहिरियां ई सोचे न्याणी शादी रबन सां करायो आहे त छोकिरीअ जी केॾी न सुठी ज़िंदगी गुज़रे हा। मां परावन रिश्तनि में मुदाख़लत नथो करे सघां, बाक़ी गुलाम खे मञाइण जी त मूं पूरी पूरी कोशिश कई, पर गुलाम जे अखियुनि ते लालच जी पट्टी ॿधल हुई। हाणे जॾहिं हुनखे ओठे वारनि मोचड़ो आयो आहे न त अची मूं वटि पियो आहे। तव्हां न गुलाम खे ॾिसो न ओठे वारनि खे ॾिसो, तव्हां उहो ई कयो जंहिंमें न्याणीअ जो भलो थिए। हा रुखसार बेगम, अॼु फ़ैसिलो अथनि। मां चाहियां थो त ॿिन्ही धुरियुनि खे हिकु करे छॾियां। जे न्याणीअ ते केर बि ज़ुल्म न करे, काश हलण ऐं सकीना जहिड़ा हुजनि हा त न्याणी इहे ॾींहं न ॾिसे हा। जेके छोरे गुलाम जा पेर ॾिसण में अचनि था न, उन मां त ईअं थो लॻे त पीउ माउ खे बि न छोरे मारियो आहे ऐं न छोकिरीअ खे टकनि ते विकिणी छॾियो आहे। ऐं हाणे इहो ई चाहींदो हूंदो त छोकिरीअ खे उतां तलाक ॾियाराए वरी ॿिए हंधि खपायां। ईअं थियण हाणे मां हरगिज़ कोन ॾींदुसि। जेकॾहिं गुलाम लुकमान खां पंहिंजी भेण जी तलाक कराई न त पोइ उन जी शादी मां रबन सां कराईंदुसि। असां त पंहिंजे हिसाब सां सोचूं था, पर ख़बर नाहे त न्याणी जी क़िस्मत में छा आहे। मां हाणे उताक ते वञा थो, धुरियूं पहुची वयूं हूंदियूं। वधीक मुंहिंजे मालिक खे पारत आहे। मां न्याणीअ लाइ पूरी पूरी कोशिश कंदुसि। कलसूम, जॾहिं मर्दनि जे विच में फ़ैसिला कया वेंदा आहिनि ऐं उन में कंहिं औरत खे छिकायो वेंदो आहे। केर गुरु छोकिरी, केर गुरु। रब न करे तो वो ॾींहुं तो मथां अचे, छो त मां उन वक़्त मां गुज़री चुकी आहियां जॾहिं मर्दनि जी भरी अदालत में मूंखे कारी किनी मची ऐं इज़त ते लॻल दाग सां पुकारियो वियो। ऐं उन वक़्त मूं पंहिंजे रब खां दुआ घुरी, हे मुंहिंजा रब हिन धरती के हुकुम ॾे त उहा फाटी पए ऐं मां हिन धरतीअ में गर्क थी वञे। पर मुंहिंजी दुआउनि में को असर न हुयो। मुझे का वो दुआ कबूल न थी मीरा, का वो दुआ कबूल न थी। सरे दरबार मुखे रुसवा करे पंहिंजा फैसला मुंह मथां मणे ऐं मुंहिंजी मर्ज़ीअ खिलाफ हिकु अजनबी माण्हू सां मुंहिंजो निकाह करे हुनजे पुठियां मूंखे ईअं रवानो कयो हुयो जीअं के माल पिड़ीअ त को बकरी ख़रीद करे काहे वेंदो आहे। बकरी ख़रीद करे काहे वेंदो आहे। मां बि चाहियां थी त मां बि तो जीअं बदनाम ऐं रुसवा थियां। पोइ मन मुंहिंजे भाउ जो ज़मीर जागी पई। खेर घुर चरी, खेर घुर। बदनामी जी ज़िंदगी त मौत खां बि वधीक बदतर आहे। मूंखे ॾिस, मां बि तो जीअं ज़िंदा लाश बणिजी रहिजी वई आहियां। आवाज़ आई जंहिं ॾींहं खां बणिजी आयो आहियां न उन ॾींहं खां वठी न छोरी असांजे घर खे कब्रिस्तान करे छॾियो आहे। इहो रोअण पिटको ख़तम ई नथो थियसि। नेठि आख़िर मजबूर थी खला त हणंदोमांसि न। ॻाल्हि ॿुध,
तूं हिकु मजबूर ऐं लाचार औरत मथां हथ खणी पाण खे मुड़ुसु माण्हू थो सम्झी। रस इहा ॻाल्हि न आहे। छोरी घर में वॾो गंद कयो आहे, असुल वात खे बंदि करे ई नथी। छा तव्हांखे इहा ख़बर कोन हुई त छोकिरीअ जो मङणो रबन सां थियल हो ऐं छोकिरी उते ई शादी करण बि चाहे, पोइ बि तो ज़बरदस्ती छोकिरीअ जी शादी पंहिंजे भाउ सां कराई? मां त इहा शादी कराइणी कोन पियो चाहियां। हिन ग़ुलाम अची पैसनि जे करे मोह अछो कयो। अच्छो मोह आ तुंहिंजो ओठा ज़बान सुभा लॻलाए। बस हाणे बस, ओठे जे साम्हूं वात तो खोली। अरे तुंहिंजी औकात छा आहे? ओठा तोखे मुंहिंजी औकात जी हाणे ख़बर पवंदी। हाणे बस हाणे बस, घणो ॻाल्हाए वियो। पहिरियों वञो पाण में निपरी अचो। वञो हाणे। बाबा साईं ॻाल्हियूं छा जूं? सॼी मां वटि लिखत पई आहे, हिन पाण लिखी ॾिनो आहे। जेकर हू मुंहिंजी भेण जे मथां ज़ुल्म कंदा त पोइ हूअ हुन घर में रहण जी पाबंद न आहे। इन जे करे बाबा साईं मूंखे इजाज़त वठिजो त मां पंहिंजी भेण खे पंहिंजे घर वठी वञा। गुलाम, तूं त चवे थो त मां पंहिंजी ज़ाल तो वटि छॾियां, वरी तूं जीअं ॿीहर टकनि ते खपाए, ईअं न? ज़बान सभा लॻलाए। बेग़ैरत के छा जा? बस कर, ज़बान खे लगाम ॾे। बेग़ैरत तूं आ, तूं, मां न। बस हाणे बस। हाणे जंहिं बि ज़बान मां लफ़्ज़ कढियो उनजी ज़बान काकड़े खां छिके कढंदुसि। ओठा जी रे त गुलाम जेका लिखत जी ॻाल्हि थो करे, छा इहा ॻाल्हि सही आहे? हा सही आहे, पर मञीदा कोन थी। जेकर लिखी ॾिनो अथव त पोइ छोकिरी खे वापसि कयो ऐं छोकिरी होसि ताईं पंहिंजे भाउ वटि रहंदी जेसि ताईं रज़ा ख़ुशीअ सां तव्हांजे घर मोटी नथी अचे, ऐं होसि ताईं छोकिरी जे मथां को बि ज़ोर पार न कयो वेंदो। इहो मुंहिंजो हुकुम आहे। अदा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ, जेकॾहिं हीअ छोरी वापसि वई त पोइ ॿीहर न मोटंदई। पोइ तव्हांखे कहिड़ो लाचार अहिड़ा शर्त लिखी ॾियण जो? रस शर्त असां लिखी ॾिना आहिनि, बाक़ी छोरी वापसि कोन कंदासीं। ओठा छोकिरी खे हर हाल में वापसि करणो आहे। इहो गफ़ार खान जो फ़ैसिलो आहे। जेकॾहिं तुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त मां तुंहिंजो इहो फ़ैसिलो नथो मञां। ॾिसां त हाणे छोरी मूंखां वापसि केरु थो वठे। ओठो एॾो ठाहको थी वियो आहे जो रेज़ गफ़ार खान जे फ़ैसिले खे पुठी ॾेयूं हलियो वियो। ओठा जेकॾहिं मूं तुंहिंजे घर में घिड़ी ऐं उन छोकिरीअ खे वापसि न कयो त पोइ मां पंहिंजी पग तुंहिंजे पेरनि में उछलाए छॾींदुसि ऐं मूंखे पग पाइण सॼी ज़िंदगी हराम हूंदी। इन ई निभा के गुलाम न्याणीअ खे वञी अहिड़े हंधि फासायो आहे जो अञा 10 ॾींहं बि न आहिनि गुज़रिया, हिक ॿिए जे ॾुंडनि में हथ सावण इहे निभावे खे न्याणी जूं बददुआऊं अथसि। अम्मा गुलाम के बददुआऊं छा कंदियूं, पर वीचारी मीरा जी जिंदगी त अज़ाब बणिजी वई। सच दी हिन वक़्तु जेका मीरा ते थी पई गुज़रे न, उहा मूंखे ख़बर आहे। बाबा तव्हांखे कंहिं चयो जो मीरा जी ॻाल्हि करे अदा जा सुतल सुर जाॻायो? वाकई सावण असांखे इहा ॻाल्हि न करणु घुरिजे हुई। अॼु उन्हनि जो फ़ैसिलो हुयो, अलाए ख़बर न आहे छा थियो। वञी को जहिड़ो कनि मरनि छा बि कनि, असांजो हुन सां छा वञे? अदा मीरा में त मुंहिंजो साहु आहे, मीरा सां त मुंहिंजो सभु कुझु वञे। अदा तो वरी मीरा मीरा करणु शुरू कयो आहे। तो त चयो हो न त तुंहिंजो मीरा सां को वास्तो न आहे। अदी मञा थो त मीरा सां मुंहिंजो को बि वास्तो न, पर मीरा जूं यादूं हिन दिलि में आहिनि, हिन दिलि में जेके एतिरो जल्दी
ख़त्म थियण वारी न आहे। पुट ग़लती असांजी आहे, नई इहा ॻाल्हि कयूं आहे ऐं नई तुंहिंजा सुतल सूर जाॻनि। बाबा तूं हिकिड़ो कमु कर, ॿाहिरि वञी सिर्फ़ु इहो जांच लाइ त ओठे वारनि जो ऐं ग़ुलाम वारनि जो फ़ैसिलो छा थियो, कीअं थियो ऐं ॻाल्हियूं किथे पहुतियूं आहिनि। अबा मुंहिंजे वञण जी कहिड़ी ज़रूरत, शाम ताईं ख़बर पइजी वेंदी त फ़ैसिलो निबरियो या न। सावण गुलाम त हाणे ईअं ई चाहींदो न त छोकिरी मीरा खे उतां तलाक थिए त कंहिं ॿिए हंधि टकनि ते विकिणांसि। वॾो कमीणो शख़्स आहे अमा, पंहिंजी भेण खे पैसनि ते थो खपाए, हिन शख़्स जी कॾहिं बि पूरी कान थी। कमाल खान जेके बि माण्हू घुराइणा अथई घुराए वठ, कमदार वञ, सभिनी हारी नारियुनि खे हिते गॾु कर, अॼु जो अॼु, हींअर जो हींअर। ओठे खे ॿुधाइणो आहे त गफ़ार खान जे फ़ैसिले जो इनकारी थियण जो अंजाम छा थींदो आहे। बाबा साईं हिन वक़्तु तव्हां जज़्बात में आहियो, थोरो सब्र खां कमु वठो, थोरो थधे दिमाग़ सां सोचो। न खुदन न, हाणे सोचण जो वक़्तु न आहे। जेकॾहिं अॼु असां ओठे खे फ़ैसिले जे भञक जी सज़ा न ॾिनीसीं त सुभाणे वरी ॿियो को असांजे साम्हूं अची बीहंदो ऐं अॻिते हली असांजी इहा हैसियत ई ख़तमु थी वेंदी जंहिंजा असां हक़दार आहियूं। कमदार कमाल खान सही थो चवे, ओठो मुंहिंजे सब्र जूं सभु बातूं लताड़े चुको आहे। हाणे ओठे खे उनजी औकात ॾेखारण लाज़िम आहे। अदा साईं, इन कम लाइ मां ई काफ़ी आहियां, तव्हां अजायो ॿियनि खे तकलीफ़ पिया ॾियो। कमाल खान ओठे मथां पूरी ताक़त सां हमिलो कंदासीं त जीअं ॻोठ वारनि खे ख़बर पए त ज़ालिम जो अंजाम छा थींदो आहे। जेको बि अमुन में खलल विझंदो ऐं फ़ैसिले जो इनकारी थींदो, उन जो अंजाम उहो ई थींदो जेको अॼु मां ओठे सां करण वारो आहियां। अॼु हिन ओठे खे ओठे जी औकात ॾेखारण जो टाइम अची वियो आहे। असां जज़्बाती थी करे फ़ैसिले मां त उथी आयासीं, पर रईस गफ़ार खान ख़ामोश न रहंदो। जेकॾहिं गफ़ार खान ख़ामोश न रहंदो त छा कंदो? पराए घरनि में घिरंदो, इज़तुनि में हथ विझंदो, त पोइ छा असां ख़ामोश थी वेही रहंदासीं? जेकॾहिं रईस आहे त रईस थी रहे, असांजे घरनि जे मसलनि में जंग हड़ाइण जी का ज़रूरत न आहे। जेकॾहिं अदा हिते माण्हू वठी पहुतो त पोइ ॿार हू बि न आहे जो एॾी वॾी ग़लती कंदो। अदा वॾा, जेकॾहिं रईस गफ़ार खान इहा ग़लती करे थो त पोइ असांजे लाइ छा हुकुम आहे? जेकॾहिं रईस पंहिंजा माण्हू वठी असांजे घर में खिड़ियो त उनखे मुंहुं मां पाण ॾींदुसि। तव्हां को बि कदम न खणंदव। समझा थी त अॼु को वॾो मसलो आहे, छो त अदा वारनि खे कॾहिं एॾो परेशान न ॾिठो आहे जेॾो अॼु परेशान आहिनि। ही जेतिरा बि कोन थींदो सभु मुंहिंजे खाते में लिखिया वेंदा ऐं पोइ सुभाणे माण्हू चवंदा त मीरा केॾी न निभागी छोरी हुई, जंहिंजे करे अलाए जी केतिरा माण्हू हुआ। अहिड़ी का बुराई लॻल आहे, जेॾी महिल बि जंहिं कम सां वञा थो न, को न को अॻियां बीठो ई बीठो आहे। पुट थी सघे थो इहा बुराई न पर चङाई हुजे, इहा बार बार तोखे हिन अमल खां रोकींदी हुजे। चाचा, इहा ॻाल्हि सौट जे दिमाग़ में वेहण वारी बि न आहे, पर हिन खे त इहा मूमल कलसूम खपे। हा सोट, जेसी ताईं ज़ालिमनि खां कलसूम खे आज़ाद कराए नथो अचां न, तेसी ताईं हिन दिलि खे सुकून मिलण वारो न आहे। हाणे भला छा सोचियो अथई, राति वरी हलंदे? सोट, राति का बि खाली न आहे छॾणी, हलंदासीं ज़रूर। पोइ कंहिं न कंहिं ॾींहुं कलसूम सां मुलाक़ात ज़रूर थी। इन मौके जे आसरे ते कमाल खान ओठे असां सटिजी न वञी। बाबा, तोखे त ख़बर आहे कमीना ॿिया बि घणा, पर खैरूअ जी ॿूटी हुई। उहो केरु आहे जेको खैरूअ खे सटींदो? सोट,
अञा मुल्क में मर्द पिया आहिनि, एॾी अॾाई चङी नाहे। अञा थोरो सबुर कर, माहौल खे थधो थियण ॾे। 2 चकर त पाण हलिया आहियूं, 2 चकर ते ज़ाहिर थी पिया आहियूं। जेकॾहिं 3 चकर ज़ाहिर थियासीं न, उन्हनि जे अॻियां असांजो को बि बहानो कोन हलंदो। पोइ असांखे ॿधी खणी रेस गफ़ार खान जे हली हवाले कंदा। छोरा जे करे ईअं थियो न, रेस गफ़ार खान जी फाई खां मां तोखे बचाए वठंदो। छोरो मरंदो मरी वेंदो, मुड़ंदो कोन, वॾो कमीणो आहे। सही थो चई चाचा। हलो पंहिंजे घर, असांजे घर में रहंदासीं या त शाबस आहे उन्हनि खे जो असांखे उन्हनि रहायो आहे। ठीकु आहे पोइ बि अबाद अचे त पोइ असां ॾिसी था छो बा ख़ैर त आहे? मां ख़ैर न आहे, रही तूं त अॻिते माण्हू पियो गॾु करे, लॻे थो त जे उठे वारनि जो ख़ैर न आहे। जेकॾहिं रईस इहा ॿाराणी कई न, सुठो कोन थींदो। अॻियां ओठे वारा भला आहिनि भला। फुफी जे इहा ॻाल्हि आहे पोइ इहो जहिड़ो त साईं ॾिसण जहिड़ो हूंदो। हा भले भले, हे सही खून कंदो मां छोड़ो थे मां ॾिसां, पर या पुट तूं नी चारे विझंदई। रईस ॾे असां बि वञूं था, अॼु फिरू सच में हलूं। सिर्फ़ जहिड़ो ॾिसणो न आहे, रईस जे तरफ़ां विढ़णो बि आहे। तव्हां चुप करे वेहो, रईस वटि माण्हुनि जी खोट न आहे। जेकॾहिं तव्हां न वियो न त बि ख़ैर आहे। छॾीनि पुफी, भले वञनि, दर खां ॿाहिरि वेंदा, बोर्ड ॾिसंदा, पाण ई भॼी ईंदा। अदी तो असांखे सफ़ा अहिड़ो सम्झो आहे छा? पुट जॾहिं सिजी खटणी अथई न, उते पहुची छड़ो कजां। ईअं न उते पहुचे त पोइ ॼणो टाको दे पोइ मुंहिंजो भॼण ॾिसजां, जुते हथ में हूंदी। सम्झां थो त बाबा हद गुद भंजरंग। पीरू छा पियो सोची? हल त हलूं। सभिनी जी इहा सलाह आहे त पोइ भला हल। अब ॻाल्हि ॿुधो, तव्हां भले वञो ख़ैर सां, पर हथ थी ॿधाम, तव्हां अॻियां न थिजो, पोयां पोयां थिजो। न त पंहिंजो जेको ओठो आहे न, इहो पर मथुड़ियो आहे, किथे थक न हणी विझे। मां तूं परेशान न थी, असां पोयां पोयां हूंदासीं। अच ख़्याल कजो बा। सम्झां थो त जिन उठे वारनि जो ख़ैर न थई। ही जेको न रईस धण अमरान जो साण करे निकितो आहे, इन टिनी भाइरनि खे असुल ॿधी इन जा पुठाड़ा ई पुठाड़ा कुटींदो। हा दा लॻे त ईअं ई थो। असां इन दुश्मनी जो फ़ाइदो वठी कंदासीं इन लुकमान खे पूरो। अदा थी सघे थो त इन लुकमान खे रईस अॼु ई पूरो करे मोटे। न ता न, रईस ॿार थोरी आहे जो खून कंदो, बस मरीने उठे वारनि खे थोरी घणी सेखत ॾेई मोटी ईंदो। ॾिसजां तू रुगी 2 मिंट तरस, पोइ जी उठे वारनि जा रामपाठ हिते ॿुधण में ईंदई। जाई क़ुरान इन घर मां तूं असांजी इज्जत खणी निकिरी ऐं मां इहो विसारे वियां त तूं को हिन ॻोठ जो रहे साईं, ऐं मां हिन सॼे राज जे साम्हूं तुंहिंजी बेइज़ती कयां। इन खां पहिरियां तोखे मूंखे मारणो पवंदो। ओठा सुठो इन में थई त अॼु मुंहिंजे जोश जलाल खां बच। जे अथई दम त पोइ हलाए गोली मार मूंखे। हेरो अॼु ॾींहं ताईं तो जेको बि कमकार कयो आहे न अॻु सोची थी न पुठ सोची थी, इन करे तो को कंहिं कम में कामयाब नथो थी। बाबा सोचण छा जो, जेको लिखे जो लेख।
सोट ख़बर ॿुधी अथव त ओठे ऐं रईस गफ़ार खान वारनि जे विच में झेड़ो थी पियो आहे। सोट इहा ख़बर त मुंहिंजे फ़ाइदे जी आहे। ॾे ख़बर घणा मुआ घणा ज़ख़्मी थिया। ओठो ज़ख़्मी आहे, हुनखे शहर खणाए विया आहिनि। हिन जो मक़सदु त अॼु राति ओठे जो घर ख़ाली हूंदो। एतिरा ॿार न आहिनि जो घर ख़ाली छॾीनि। सोट भला इहो ॿुधा ओठो मरंदो या बची वेंदो? का ख़बर कान्हे का, इहा ख़बर सुभाणे ताईं पइजी वेंदी। छा करे छॾियो गुलाम? असां पाण में निबरी वञूं हा तो रह सके दाह ॾेई वॾो मसलो खड़ो करे छॾियो आहे। जेकॾहिं ओठो बची वियो छा असांखे ज़िंदा छॾींदो? हाणे ओठे वारे साम्हूं रेस ॾींदो, छो त इहो रेस जो फ़ैसिलो आहे ऐं इन फ़ैसिले ते अमल बि रेस गफ़ार खान ई करायो आहे। जेकॾहिं अञा न मुड़िया न पोइ लाली इहे मुआ पिया हूंदा। जेकॾहिं हू मरंदा त ज़िंदा असांखे बि कोन छॾींदा। हिन छोरीअ जे करे तो पाण खे बाह में विझी छॾियो आहे। असांजे बस जेकॾहिं ॿीहर अदीअ जे ख़िलाफ़ को लफ़्ज़ ॻाल्हायो थी न हीअ मुंडी मरण छॾी थो साए। हाणे ही छोरी तोखे एतिरी प्यारी थी वई जो हिन छोरीअ जे करे तूं मुंहिंजी मुंडी मरोड़ी दे। लाली मां चवाई तो पंहिंजी ज़बान खे बंदि रख। जेको थी गुज़रियो सो थी गुज़रियो। हाणे मां नथो चाहियां त तूं अदीअ जे ख़िलाफ़ मुंहिंजा कन भरींदी रहीं। इन लाइ चवाई तो माठ करे वे। बाबा साईं अम्मा साईं खे हिकु ॾींहुं बि मां सुख सां वेहण कोन ॾिनो। सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजे चवण ते मूं त पंहिंजी क़यामत ई कारी करे छॾी। क़यामत ई कारी। ख़ुदा जे वास्ते ही हथ थो ॿधाए। जेकॾहिं मां हाणे पंहिंजी ग़लतियुनि जो कुफारो अदा करणु चाहियां थो त मूंखे न रोक लाली, न रोक। कर कुफारो अदा, मां तोखे नथी रोकियां। मां त बस इहो पे चवण चाहियो हाणे असांखे ओठे वारनि जे ज़ुल्म खां केर बि कोन बचाए सघंदो। उन्हनि सां मां ॾींदुसि मुंहुं लाली, मां ॾींदुसि। जेकॾहिं उन्हनि गोली हलाई न उन्हनि जे अॻियां मां बीहंदुसि, मां ही सीनो ताणे बीहंदुसि। तोखे मरण कोन ॾींदुमि, तुंहिंजो साह न वञे। न खेरू, मां हिन वक़्तु घर छॾे तो सगन नथी हली सघां। मां पहिरीं ॾाढो बदनाम थी चुकी आहियां। वधीक बदनाम थियण नथी चाहियां मां। कलसुम तूं छा थी समझी त तुंहिंजा भाइर तोखे ज़िंदा छॾे ॾींदा? मारे छॾींदा मूंखे। मां वरी बि घर न छॾींदमि खेरू। तू समझण जी कोशिश कर खेरू। मूंखे ग़लति न समझजां। न कलसुम न, ग़लत तूं न पर ग़लत मां हुयसि। मूं सोचो हो त तूं मूं सां बेपनाह मोहबत कंदी आहीं ऐं मुंहिंजे प्यार जे करे तूं कुझु बि करे सघी थी, पर न, तूं मूं सां प्यार न पर तूं प्यार जो ढोंग पखेरी। खेरू, खेरू मां तोसां बेपनाह मोहबत कंदी आहियां, पर प्यार जो मक़सद इहो नाहे त मुंहिंजा भाइर ज़िंदगी ऐं मौत जी जंग विढ़ंदा हुजनि ऐं मां पंहिंजे चाहींदड़ सां गॾु घरां निकिरी वञा। छा इहो मूंखे सुहे थो? अल्लाह मुंहिंजे भाउ खे वॾी हयाती ॾे, जेका हेठां मथां ई थी वई ऐं मुंहिंजे भाउ जो लाश घर में हुजे ऐं सॼो ॻोठ मौजूद हुजे। मां न हुजां त माण्हू छा चवंदा? पंहिंजे भाउ जी लाश मथां गुज़री चोरी पंहिंजे आशिक सां भॼी वई।
सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।